हेडलाइन सवारी हवाले आगे कंदासीं। बरतानिया में हासिल कयल खैराती रकम पीटीआई जे अकाउंट्स में मुंतकिल थियण जो इंकशाफ थियो आहे। बरतानी अखबार फाइनेंशियल टाइम्स जी छिरकाईंदड़ रिपोर्ट में पीटीआई जे फंड्स जे रासन ते पर्दो खणी छॾियो। बरतानवी अखबार फाइनेंशियल टाइम्स जी रिपोर्ट मौसूब इलेक्शन कमीशन जी स्क्रूटनी कमेटी फंडिंग जी तस्दीक करे चुकी आहे। फाइनेंशियल टाइम्स जी रिपोर्ट मौसूब अबूज़ेबी जे शाही खानदान जे वसीर ऐं बैंक अल-फलाह जो चेयरमैन शेख अल निहान व पीटीआई के पैसा ॾिना। एवरेज एग्जीक्यूटिव आरिफ नकवी के ईमेल करे ॿुधायो त शेख जा पैसा अची विया आहिनि, जेका रक़म लाहौर में इंसाफ ट्रस्ट जे अकाउंट में मोकिलण जी तजवीज़ ॾिनी वई। पीटीआई ते फंड्स खे घटि रिपोर्ट करण ऐं केतिराई अकाउंट लिकाइण जा इल्ज़ाम आहिनि। बरतानवी अखबार मौसूब इमरान ख़ान तस्दीक कई त तारिक शफ़ी पीटीआई खे चंदो ॾिनो, पर खेसि ख़बर नाहे त तारिक शफ़ी उहा रक़म किथां हासिल कई। खबर अवां से शेयर कई पिया। बरतानिया में हासिल कयल खैरात जी रकम पीटीआई जे अकाउंट्स में मुंतकिल थियण जो इंकशाफ थियो आहे। बरतानवी अखबार फाइनेंशियल टाइम्स जी छिरकाईंदड़ रिपोर्ट में पीटीआई जे फंड्स जे रासन ते पर्दो खणी छॾियो। बरतानवी अखबार फाइनेंशियल टाइम्स जी रिपोर्ट मौसूब इलेक्शन कमीशन जी स्क्रूटनी कमेटी फंडिंग जी तस्दीक करे चुकी आहे। फाइनेंशियल टाइम्स की रिपोर्ट मौसूब अबूज़ेबी जे शाही खानदान जे वसीर ऐं बैंक अल-फलाह जो चेयरमैन शेख अल निहान व पीटीआई के पैसा ॾिना। एवरेज एग्जीक्यूटिव आरिफ नकवी के ईमेल करे ॿुधायो त शेख जा पैसा अची विया आहिनि, जेका रक़म लाहौर में इंसाफ ट्रस्ट जे अकाउंट में मोकिलण जी तजवीज़ ॾिनी वई। पीटीआई ते फंड्स खे घटि रिपोर्ट करण ऐं केतिराई अकाउंट लिकाइण जा इल्ज़ाम आहिनि।